मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तों, अल्लाह जो वायदो आहे मुंहिंजे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो क़बूल कंदो माव। अॼु एॾी सलवात पेश कंदासीं, जेका दुआ घुरंदासीं एडवोकेट हाई कोर्ट मुजाहिद फुलपोटो साईं ऐं जेके बि साईं जे दर ते आया सभिनी जो बेड़ो तरी वेंदो। ऐं सुभाणे आस्थाना लाइब्रेरी ते सूफियानी कचहरी आहे, साईं कोरट जा जेके नथर लाल साईं वारा ईंदा, गुलज़ार साईं वारा जेके नबी साईं जे सदके में ईंदा आहिनि, सुभाणे कचहरी आहे सूफियानी आस्थाना लाइब्रेरी ते। अल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नारे हैदरी या अली 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।